अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तकुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रकीबा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र फ़न्किहू मा ताब लकुम मिनन निसाइ मस्ना व सुलास व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाहिदा। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन-निकाहु मिन सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फ़लैस मिन्नी। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुनकहुल मरअतु लिअर्बइन लिमालिहा व लिजमालिहा व लिहसबिहा व लिदीनिहा फ़ज़फ़िर बिज़ातिद्दीन तरबत यदा। औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां महबूब असांजे मथां दुरूद पाक पढ़ो। नड़ा वेही रह भाउ छोकरा वेही रह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि
बाद व औलादी व अहल बैती अजमईन। वाजिबुल एहतराम गोड़ सोनो खान मजीदाणो ऐं गिरदो नवाजा दोस्तो मुसलमान भाइरो, रब करीम जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं रब करीम तव्हां असांखे भाव इम्तियाज़ अमन जे सुन्नत निकाह वारे ख़ुशीअ जे मौक़े ते रब करीम पंहिंजे पाक घर में घुराए करे मिठड़े क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे। सभु चो अल्हम्दुलिल्लाह। ऐं रब करीम क़ुरान पाक जे दीदार कराइण खां बाद में क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। भाव इम्तियाज़ अहमद खे लख लख मुबारकूं हुजनि। अल्लाह साईं जंहिंजे पंहिंजे दिल जी उमेद पूरी कई आहे। इम्तियाज़ अहमद जे वॾड़नि खे भी लख लख मुबारकूं हुजनि, जिन खे रब साईं पंहिंजे बचड़े जूं ख़ुशियूं अखियुनि सां ॾेखारियूं आहिनि। उन न्याणीअ जे वॾड़नि खे भी लख लख मुबारकूं हुजनि, जिन जे कुल्हनि तां अल्लाह पंहिंजे न्याणीअ जो बार लहराए थो। तव्हां सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ियो आहे। अल्लाह साईं असां महबूब जे उम्मत खे क़ुरान पाक में जेके हुक्म फरमाया आहिनि अल्लाह सही क़ुरान पाक में जेके बानड़नि जे लाइ हुक्म फरमाया आहिनि उन्हनि मां पंहिंजे बचनि खे निकाह कराइण जो हुक्म भी आहे। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके पंहिंजे घोट हेॾो दुआने में छड़ो निकाह वा रुख़सती विया आहे। आनर का आनर बानर कोन थी चले। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके पंहिंजे उम्मत खे हुक्म फरमाया आहिनि उन्हनि हुक्मनि मां पंहिंजनि बच्चनि खे शादी कराइण जो हुक्म भी आहे। मजीदाना हुजनि ॿियनि ज़ातनि वारा हुजनि, हिकिड़ी शइ सम्झी छॾियो लिखियो पियो आहे सीरत जे किताबनि में। हिन क़ुरान पाक में हिकु हिस्सो इबादत जो ज़िक्र थियल आहे, 3 हिस्सा दुनिया जे मामलात जा। घणा हिस्सा? सिंधीअ में चऊं 4 आना इबादत बयान थियल आहे, बाक़ी 12 आना शादियूं गमियूं उतरियूं वेहणियूं ॾेती लेती वापारियूं सभु कुझु हिन रब जे क़ुरान पाक में लिखियो। इस्लाम फ़क़ति निमाज़ जो नालो न आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे हिन बेदीनीअ वारे दौर में, बेहयाईअ वारे समाज में
शादी जड़े खुशी जे मौके ते निकाह जड़े खुशी जे मौके ते अल्लाह जे कुरान पाक जो वाइज चल अल्लाह हर कंहिंखे इहा तौफ़ीक़ ॾे आमीन चो चल रब सही हर कंहिंखे इहा तौफ़ीक़ अता फरमाए जो असां जूं शादियूं गमियूं अल्लाह जे कुरान जे मुताबिक़ हुजनि ऐं हुज़ूर सही फरमायो महबूबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाहे लफ्ज़ मुबारक फरमाइंदा इन्ना आज़मन का बरकतन ऐसरुहा मोना महबूबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह सही उन निकाह में उन शादीअ में बरकत विझंदो आहे जंहिंजो ख़र्चो थोड़ो हूंदो आहे जंहिंजो ख़र्चो हकीकत आया त शादी सस्ती आ शरीयत में निकाह सस्तो आ शादी सस्ती आ ज़िना महांगी आ पर दुनिया जे दस्तूर में शादी महांगी कई वई आ ज़िना सस्ती कई वई आ शरीयत में शादी सस्ती आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण भी शादियों कयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान न्याणियों भी पढ़ायो महबूब मुस्तफ़ा करीम संजा साहबन पान भी शादियों कयूं पंजा पुत्र भी पढ़ायो पंजो न्याणियों भी पढ़ायो महबूब जे अहल बैतन सगोरन पान शादियों भी कयूं पंजा पुत्र भी पढ़ायो पंजो न्याणियों भी पढ़ायो हाँ हे फरको अजो के दौर में तुझी मुझी शादी भी आ मिठे मोहम्मद करीम जे साहबन वारी शादी भी हुई ए फर्क महबूब जे अहल बैतन जी शादी भी हुई असां वारी शादी अल्लाहु अकबर मां अवां के अर्ज़ रखा जे कदे मां पंहिंजे बच्चन जे शादिन वारे मौक़नि ते अल्लाह जे कलामुल्लाह जो वाइदो कराईंदो मां त हीअं चवंदुमि तव्हां अल्लाह खे बि राज़ी कयो आहे मिठे मोहम्मद करीम खे बि राज़ी कयो आहे शैतान खे रोवारे छॾियो आहे शैतान भले रोए न एक वो दुश्मन जेको तोखे मूंखे मिट माइट ॿुधाइनि था हे दुश्मन शैतान वो दुश्मन जंहिंजे लाइ रब करीम फरमायो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन कुरान तो फरमाए रब चयो त शैतान जहिड़ो ॿियो दुश्मन पोइ भले रोए न अल्लाह खुश थे अल्लाह जो रसूल खुश थे इनमें असांजी खुशी आ शैतान रंज रहे रोए रड़ियूं करे जो इनमें महबूब खुश थियो त बेड़ा पार असांखे त बेड़ा पार कर महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम इनन आयतुन जे अंदर एकड़ो न्यापो दिनो पैगाम दिनो ओ मुंजा हबीब करीम जी मुंजा रब करीम मुंजे बानन के न्यापो तदे से मां केड़ो न्यापो जा चवेन वतकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रकीबा अल्लाह फरमाए ओ मुंजा हबीब करीम जी मुंजा रब करीम चवेन मुंजे बानन के न्यापो तडेन सही केड़ो न्यापो जान चवेन मिट्टी माटी जे बारे में मां रब करीम खां डिजंदा क्यों के खां डिजो आवा मिट्टी माटी जे बारे में अल्लाह खांड जो मुंजा उस्ताद मोहतरम मुंजा मुरब्बी मुंजा मुर्शिद साईं हज़रत मीर मोहम्मद मीर अकवारा अजीब जुमलो फरमाईंदा हन ता बराड़ी वारा हो मां भी बराड़ी वारो सिंधी में चइबो आ त में धारणो सोलिया पर में जी टेह करणो ॾुखिया हाँ मिट्री करणो सोलिया पर मिट्री हलाइणो घोट मुझे भर में वेठो आ इन जे करे अॼु काई भी इन के तकलीफ वारी गाल न ॿुधाया छा ख्याल आ
ता शादीशुदा वेठा हो न ताके समूरन दुखन सूरन जी खबर है न जो इन जे सामू काई भी गणती वाली गाल है हाँ ये दसा जे माइट वांगर उतो ही भगो हलियो वने सजी रात गोलियो से लबो न इनके सब फायदे जी गाजी बुधाई दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि समझदार बैठा हो शादीशुदा बैठा हो नाना भी बैठा हो दादा भी बैठा हो तवा के डोटरान भी होंदी पोटरान भी होंदी अवा जेके आलमन सगोरन दा वाइज बुधा होंदा अवा के आलमन सगोरन हे भी जुमला बुधाया होंदा एकड़ा घोट जा हक दी ब्या कुंवार जा हक थी आवा तवज्जा कर कलामुल्लाह जा हक पंजे जाए ते अल्लाह जा हक पंजे जाए ते रसूलुल्लाह से जा हक पंजे जाए ते उनको वना मां जो शादिया जो नवाना सुन्नत निकावा उन लिहाज बटे गालियों करण दो चाया घोट जे मथो पंजी जिम्मेवारी कुंवर जे मथो पंजी जिम्मेवारी घोट जे वडन जे मथो पंजी जिम्मेवारी कुंवर जे वडन जे मथो पंजी जिम्मेवारी हर को पांजी जिम्मेवारी अदा करे तैयार फडाई न थींदा जमींदार जी जमीन होंदी आहे पानी तो जमींदार न काईंदो आहे न पानी कुड़मी काईंदो हारी मेहनत कंदो लाबारो पर जेकॾहिं जमींदार सब कुछ पाण करे त पोइ हारी छाजो ईअं जमींदार पंहिंजी उनजी जिम्मेवारी हारीअ जी पंहिंजी जिम्मेवारी ईअं ई हर हिकु जेकॾहिं मुसलमान इंसान पंहिंजो पंहिंजो जिम्मेवारियूं निभाए त जहिड़ा झगड़ा फॾा फसाद थियनि आवाज़ आई अल्लाहु अकबर मां शादियुनि जे मौक़नि ते जेके प्रोग्राम थींदा आहिनि जलसा थींदा आहिनि घोटनि जे वॾनि खे त मुबारक ॾींदो आहियां पर न्याणीअ वारनि खे डबल मुबारक ॾींदो आहियां छो अल्लाह जे हबीब हे लफ़्ज़ फरमाया वॾे में वॾो ताकीद अल्लाह जे हबीब न्याणीअ जे पढ़ाइण जो कयो आहे हे मौलवी पंहिंजे तरफ़ कोन ॿुधाईंदा बाबा मौलवी पांजू गाली दा करना कुरान पाक अल्लाह जाना पाती कुरान पाक अल्लाह जाना पाती हदीस पाक में मोहम्मद करीम जाना पाती महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडो ताकीद फरमायो त न्याणे जो बार लायो न्याणे जो बार लायो न्याणे जो बार लायो अवा सियाणा समझदार वेठा हो महबूब सिया के चार न्याणियों थोड़ो गाल आयो मामा को गाल राइंदम सब पक्को थे आबा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैया के चार न्याणियों पुटड़ा त चारे नड़े होंदे रब के प्यारा थी वा बाकी न्याणियों ना महबूब से के चार न्याणियों उम्र भी बुधंदो हल जाए गाल भी याद कंदो हल जाए अल्लाह अकबर महबूब सैया पेरियो नंबर न्याणी पंजी बीबी ज़ैनब पणाया वडी न्याणी जो नालो नबी से जे न्याणी जो नालो बीबी ज़ैनब आयो बीबी ज़ैनब के पणायो उम्र 16-17 साल आयो महबूब बियो नंबर न्याणी पणाया उम्र नजी 16-17 साल नालो नजो बीबी रुक महबूब जी टियों नंबर न्याणी नालो नजो बीबी उम्मे कुलसूम उम्र नजी भी 16-17 साल महबूब चौथो नंबर न्याणी पणाई खातून जन्नत बीबी फातिमा सन के महबूब पणायो उम्र बीबी फातिमा जी 15 साल अजो को घणी सदियों अगियो अब ये 15वीं सदी थी हले 15वीं सदी हले थई उन दौर में एडी हालत न हुई पर महबूब सैया तोखे मुखे समझायो न्याणी वडड़ी थे बार लाए मां मोहम्मद जो हुक्म अल्लाह अकबर मां हे जुमलो चवंदो आ महबूब जे न्याणियुनि खां वधीक के जो न्याणियूं पाक न आहिनि महबूब जो न्याणियूं भी पाक महबूब जो घर भी पाक महबूब जो शहर भी पाक महबूब जो माहौल भी पाक महबूब जी तरबियत भी पाक महबूब जो घर वारियूं भी पाक न्याणियूं भी पाक उन पाक दौर में महबूब सैया पाक दौर में पंहिंजे न्याणियुनि जो
दीवारो लाथो वा 14.5 सदियूं अॻ में 14.5 सदियुनि खे छॾियूं वॾड़ा वेठा वॾड़ा वेठा तजा असांजे वॾड़नि जेको असांखे ॿुधायो त असां पंहिंजे हयातीअ में छोकिरा छोकिरियूं वॾड़ा हूंदासीं माल गॾु चारींदासीं पर जहान जी ख़बर 14.5 सदियूं अॻ में ए हाणे ईअं सम्झो त 50-60 साल जी ॻाल्हि आहे तॾहिं बि एॾी बेहयाई अॼु काथे पातो आहे सभु सियाणा वेठा 5 सालनि जो ॿार महफ़ूज़ न आहे 6 सालनि जो ॿार महफ़ूज़ न आहे 7 जो महफ़ूज़ न आहे पोइ तॾहिं त रड़ियूं कयूं त हिन जे ॻाल्हियुनि ते हलो त बचाव थिए न त बचाव आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुल हसन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा जे करे तवज्जो कर अल्लाह जे कलामुल्लाह में लिखियो पियो जे करे तवा चोता दसाखो अल्लाह राज़ी थी वने रब तो फरमाए जे करे तवा चोता त क़यामत वारे ॾियारे अल्लाह से असांखे जन्नतुल फिरदौस में दाखिल फरमाए बशर्त महबूब मुस्तफा साईं के अल्लाह बुधाया साईं अल्लाह भी राज़ी थी वने क़यामत वारे ॾियारे जन्नत भी मिले दुनिया में छा कयूं अल्लाह तो फरमाए मुझे हबीब करीम जे सुन्नत के जिंदा कयो तवा जी दुनिया भी आबाद आखिरत भी आबाद थी वेंदी पो चओ न्याणियों परणाइणो महबूब जी सुन्नत ऐं पुटन जे लाइ भी आका हुक्म फरमायो माना उहा भी महबूब जी साईं जेको पाण कम कयो उहा भी सुन्नत साईं जन जेको हुक्म चयो हुक्म कयो उहा भी सुन्नत साईं जे सामू असहाबन या अहल बैतन को कम कयो साईं जन उनके मनो न कई इहा भी महबूब जी सुन्नत समझियो बा घणियो एक साईं पाण को कम कयो उहा भी सुन्नत साईं पाण को कम चयो उहा भी सुन्नत महबूब जे सामो को कम दीन जो थियो मनो न कयो उहा भी सुन्नत मनो इन जे करे न कयो तो वो भी कम सही हो ना ओ मुसलमानो अल्लाह से इंशाअल्लाह तमा सा समूरन के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मता चल अमल करण जी तौफीक अता फरमाए हाँ बाबा सही अल्लाह अजीब जुमलो फरमा छड़ियो त मिट्री माटी जे बारे में डिजो अल्लाहु अकबर निकाह कोन बुजुर्गन लिखियो आ वाजिब भी आ फर्ज भी आ सुन्नत भी आ सही निकाह फर्ज कदे निकाह वाजिब कदे निकाह सुन्नत कदे तवज्जो कर लिखियो तो एकरो निकाह वरी गुनाह भी आ निकाह फर्ज निकाह वाजिब निकाह सुन्नत निकाह हराम घणी शई दोस्त परेशान थींदा त निकाह त एकड़ो आ वाजिब फर्ज सुन्नत हराम केड़ो हाथ में थोड़ो इन जी वजाहत कंदो अल्लाह निकाह फर्ज न टेम ते जे टेम ते नौजवान के यकीन आ गुनाह को न बचंद में गुनाह को न बचंद में गुनाह को न बचन वारी पकत उन टेम ते निकाह करणो फर्ज आ छो त ज़िना वडो डोवा ज़िना वडो डोवा ज़िना वडो डोवा वडे डो को बचन जला निकाह करणो फर्ज आ अडुया सूरत हाल आहे कि न आहे हवा सही यो निकाह फर्ज वाजिब निकाह यकीन तन तज पर बहुत से मता गुनाह थी न बने यकीन गुनाह जो न तज पर बहुत से मता इन टेम ते निकाह करणो वाजिब साईं सुन्नत कढे पंहिंजे नफ्स ते भी कंट्रोल तज यकीन भी अथज गुनाह न थींदो पर इन लिहाज सां निकाह कयो जो निकाह मिठड़े मोहम्मद करीम जी सुन्नत या या एड़ी इबादत निकाह जी जो इन दुनिया ते भी निकाह वा रब क़यामत में जन्नतन के जन्नत दींदो उते भी निकाह जन्नत में नमाज ना है जन्नत में नमाज
ए नमाज सजदा सब हितरे थी करे वठ उते निकाह वा चेबो त अल्लाह के इया सुन्नत मिठे महबूब जी वणे थी साईं भला निकाह सुन्नत भी समझ में आयो हराम निकाह शाखे चेबो आ तवज्जा कर वडड़ा भी बैठा हो नौजवान भी बैठा हो निकाह हराम वड़ा जेके वेठा उहे मुझे गालन के समझो निकाह हराम इनके चेबो आ कहीं खाऊं पंजे लाए या पंजे पुट जे लाए संगो इन जे करे वठे दो तो इन में मुझा हिसाब किताब न छड़ो दिए वठांस त अगला पलांद पुराना पोलांद कडांस अगला पुराना पलांद कडांस यो निकाह हराम थी इन में सवाब घणी मुसीबत आए कि ना आवा छा चवंदाऊं अब्बा हली गड के भी अब्बो कबो मिड़े कम कढणो कोशिश कंदुम त मां मेराण वारे रोड ते हला पर जेकन हेठ पत्थरन ने लही आयम त इजाजत आए ना पंहिंजे ॻोठ न चवंदो हिते चवे तो भले इजाजत आहे उते चवंदो साईं हेॾी होॾी न वञिजो मतां रही सन कावड़ हा अल्लाहु अकबर तवज्जा तकर जेको मां जुमलो चयो मां निकाह हराम छाके चबो जे में नियत पलांद जिया ओ पलांद वारा पलांद जे ज़हन रखण वारा अल्लाह जे कलाम ला में पलांद न लिखियो पियो महबूब से पलांद न दस्यो महबूब से के रब करीम तने तलकब एड़ो दिनो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। इस्लाम में पलांद जावो एकड़ो छड़ो मिसाल जा खोड़ मिसाल कुरान पाक में लिखया पिया अवा सोने यूसुफ नबी सां भाइरन घट कई कुरान छा तो फरमाए खूह में गरीब के उछलायूं अब्बे जे सामो त कुलन ते खयूं नड़ो रोई दो रोंदड़ हली घर छड़े जो दवाल करे वठो अब रोंदड़ बोंदड़ 12 हली 2-3 मिनट छड़े जो घर सजो जलसे जो मदो हल कहण दा केजो तू जो केजो तोरण वालो नड़ो आ तुजो बैठो जेड़ो पाण तेरा बैठो दुरू शरीफ यारो आदा ए दबा समा सही वेंदो ता न सही सकंदो आए छे हलकड़ी पर धमाको वडो दुरू शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबी व बारिक व सल्लिम अलैहि तवज्जा करमो हज़रत यूसुफ अलैहि सलातो व सलाम जी गाल पो कयो भाइरन केडा जुल्म क्या हसीनो जमील कदे खूह में आओ हसीनो जमील कदे मारन में आओ बेचारो जेल जूं सख्तियों तो पियो काटे 40 साल पियो माओ खो परे घणा जेकॾहिं उम्रे ते वेंदो आहे 20 ॾींहं त बि एयरपोर्ट ते रोई मोकिलींदो वञे बि बैतुल्लाह रोज़े पाक जे दीदार जे लाइ थो पर पंहिंजनि खां जुदा थियणो का मामूली ॻाल्हि त नाहे न 40 साल गरीब वेचारो दुखन में रहो तकलीफुन में रहो मिसाल पो ॾियणो चाहियां कलामुल्लाह में लिखियो पियो अबो त रोई रोई नाबीन थी वियो वो भी इज्जत आई ना 40 साल वेचारो दर पदराओ हाँ मां सोना यूसुफ
यूसुफ कुर्बान वञो तुझे सुन्नत जे मथा तुझे तरीके जे मथा जे मते ॿाहिरि आया चवंदा अता असांजी ग़लती आहे अता असां नाहक कयो इहे नथो ॿाहिरनि खे चवे त हाणे तव्हां हथ आया हो इहे नथो चवे त अॻियां पोयां पलांद निकिरंदा समूरनि खे बीह करे चए थो ला तसरीब अलैकुमुल इनजी माना ॿुधजाए चे दो पलांद त छा पर ज़बान ते लफ़्ज़ बि न आणींदुमि त मूंसां छा छा कयो जो इस्लाम में पलांद ओ पराए न्याणीअ खां पलांद कढण वारा अल्लाहु अकबर अॼु मां खे इलाज करण आयो आहियां ख़बर नाहे वरी मुलाक़ात थियल आहे न थिए ओ मुसलमानो अल्लाह जो वासो अथव मुंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कंदा हलजो पराए बच्चनि जो ख़ैर घुरंदे त पंहिंजे बच्चनि जो ख़ैर थींदो छा चुम कुरान तो फरमाए हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान कर भलो तो थिए भलो कर भलो जे कॾहिं तूं पराए पुटनि जे लिहाज़ सां सोचींदे हिन जी मां बुराई कयां हिन जे बच्चनि खे लोड़ाया जेकॾहिं पराए न्याणी जे लिहाज़ सां सोचींदे हिन जे न्याणीअ घर तबाह कयां यादि रखजांइ हुन जे पुट जो घर न फिटाईंदे हुन जे न्याणीअ जो घर न फिटाईंदे सम्झ त पंहिंजे बच्चनि जो घर फिटायो अथई हिन सीने हिन दिल वारे टुकरीअ में गलत सोचई ॿियाई नियत ख़राब कई त पोइ तुंहिंजो बचाओ आवा तुझो बचाओ अल्लाहु अकबर मदरसन में जेको बुखारी शरीफ जो किताब पढ़ाईंदा हदीस पाक जो वॾे में वॾो किताब लिखियो पियो कलामुल्लाह खां बाद में जे किताब जो मकाम असहुल कुतुब बाद किताबुल्लाह असहीहुल बुखारी कलामुल्लाह खां बाद में जे किताब जो मकाम उन जो नालो सही बुखारी शरीफ ऐं उन बुखारी शरीफ में पीरी पीरी हदीस लिखी पई साईं फरमाइंदा इन्नमल अमालु बिन्नियात पीरी पीरी हदीस लिखी पई बुखारी शरीफ में फरमायो त अमलन जो दारो मदारो नियत ते दी जेड़ी नियत अवा छा चना जेड़ी नियत जेड़ा रूह अगते न तो हलां भला जो रोड ते हलंदासीं पोरी सजो साल तांजे उए हावते माटा याद न बा हे भी माटो अल्लाह मुझे हे कलामुल्लाह मुझे सीने में आ माटा न दुख थींदो आ त हेड़ो दिल भरो अर्श को पंध करे आयो असा शो न ता हिन ते हल अवा सब मुखा भला रब जाने छो मुखे पंजे गुनाहन जी बकया मुंजो वार वार गुनाहन में आ मुंजो सेकंड गुनाहन में आ तवा मोतबर मानू तवा मुअज्जद मानू मां त जलसे वारन के भी अर्ज कंदो रहंदो असा जड़न गुनाहगारन के भी पंजे दुआन में याद कंदा क्यों मुखे पंजे गुनाहन जी पक्का तहां जे गुनाहन में शक ओ मुसलमानो तवज्जा क्यों मुखे नियत दिलियाओ साइकरो मिसाल तो याद अचे मां पंजे मौजू ते पो मोटीन में निकाह वारे मौजू ते मोटीन में घोट जो जिम्मेवारियों केरियो उन ते मोटंद में न्याणी कुंवार जो जिम्मेवारियों केरियो उन ते मोटीन में घोट जे वडन जो जिम्मेवारियों केरियो कुंवार जे वडन जो जिम्मेवारियों केरियो उन ते जरूर मोटीन में पर नियत वारी गाल जो हले थी बे याद रख जाए बेजो भलो सोची दे तुझो भलो थींदो बेजो बुरो सोची दे याद रख जाए पांजो बुरो सोची दे बेजला बुरो सोची दे बेजला न पांजेला सुने यूसुफ भी माफ करे छडियो हो महबूब जे रस्तन ते कंडा ओझ जुल्म नाहक महबूब जा असाब ओ
लोह जा डंभ ॾिना पिया वञनि, टांडनि ते सुम्हारिया पिया वञनि, महबूब जे साहबनि खे टुकर टुकर कयूं। पर ओ 8 हिजरीअ में काबतुल्लाह जॾहिं फतह थियो, छा पिया फरमाइनि, न ॾुख कयो हुननि खे भउ त अॼु मरी वियासीं, असां जेके ज़ुल्म कया न अॼु अॻिला पोयां पलांद थींदा। पर महबूब फरमायो, मुंहिंजे यूसुफ सोणे बि चयो हो त लेखो नाहे। आका फरमाइनि था, ला तसरीब अलैकुम यौम, मां मोहम्मद बि चवां तो लेखो। ओ मुंजा सुना कलमे पढ़ंदड़ मुसलमान, याद रख जाए, याद रख जाए, प्यार मोहब्बत अखलाक जो वडो मज़ो आ। तने त महबूब सही फरमायो, आका सही फरमांदा, मदीने वारन के मां मोहम्मद करीम पंहिंजे कुर्ब अखलाक सां फतह कयो वा। अल्लाहु अकबर वाक़िया खोड़ थींदा वेंदा, मां पंहिंजे ॻाल्हि ॾे मोटी अचां। अॼु उहो मूंखे वाक़ियो थो यादि अचे, कॾहिं कॾहिं उनवान जे लिहाज़ सां वाइज़नि में ॻाल्हि जो यादि अची वेंदी आहे। हिकिड़ो शख़्स हुयो त ॻोठ वारो हुयो, त ॻोठाणो हुयो बि नेक सालियो, हुयो बि सुठो माण्हू नेक सालियो, पर पैसो अहिड़ी शइ आहे जेको ईमान। नबी से फरमायो तो कादल फकरो ऐं यकून कुफरा। सही फरमाए पैसो एड़ी खराब शइ आहे जो माण्हू के कुफर ते पहुचाईंदो। तव्हां जेकॾहिं असां सां हलो न, एॾे लाड़ थर ॾे हलो, तव्हांजा मिट माइट संगत अहबाब बि हूंदी, मां उते तव्हांखे ॾेखारियां ॻोठनि जा ॻोठ पैसे जे करे कादियानी थिया, खानदाननि जा खानदान। इहो पैसो आहे, गुरबत हुजे पर अल्लाह ईमान ॾे। हाँ मां हिकिड़ो जुमलो चवंदो रहंदो आहियां, मुंहिंजे जुमले ते नज़र कजांइ। हराम जे मुर्गीअ खां हलाल जी दाल भली आहे, हराम जे बाकरे का हलाल जा बटालू भलो थी। अल्लाह पर गाल के मां अॻिते वधाईंदो हला। हुयो त नेक सालियो, हुयो गाल वारो, हुयो त माण्हू भलो, पर यार पैसो केॾी ख़राब ॻाल्हि। पैसे जे मथां जंहिंजो ईमान तवज्जो कर, पैसो जंहिं सभु कुझु सम्झो इहो इन जी दुनिया बि तबाह आहे त इन जी आख़िरत बि तबाह आहे। उन दौर में हिकिड़ो शख़्स जेको हज ते पैदल वने, रात जो टाइम थियो, रात जे टाइम थियण वारे टाइम ते हेठ ॻोठ ॾे हलियो आयो, चए तो अदरा जो टाइम, अदे न टाइम ते मुसां पैसो साण, मुसां सामान साण, चए तो रात कंहिं जाइ ते मूंखे रहण ॾियो, वरी सुबुह थींदी मां हलियो वेंदुमि। चवनि था फलाणो माण्हू आहे, ओताक वारो बि आहे, नेक सालियो बि आहे, अखलाक वारो बि आहे, ख़िदमत करण वारो बि आहे, मेहमान बुन वटि रहंदा आहिनि। तूं बि हुन जाइ ते वञी कर, तोखे प्यार मिलंदो, कुर्ब मिलंदो, तुंहिंजी ख़िदमत बि ज़रूर थींदी। ॾाढो माण्हू भलो आहे, तोखे अखलाक प्यार मोहब्बत तुंहिंजी ख़िदमत बि थींदी। ऐं हे ॿुधो, मां किताबनि में पढ़ियो आहे, जेकॾहिं अल्लाह कंहिंजा गुनाह माफ़ करणु चाहींदो आहे, पोइ हुनजे ओताक ते महिमान मोकिलींदो आहे। महिमान जे ख़िदमत जे करे बि रब राज़ी थी वेंदो आहे, मेहमान जे ख़िदमत जे करे बि रब राज़ी थी वेंदो आहे। अॻे पंहिंजो ओताकूं आबाद हो, अॻे पंहिंजो ओताकूं, छो त जेको आर्डर घर वेंदो हो त उहो आर्डर पूरो थोड़ो हेठि हला न सही सघंदा असां वारा हवाई न। अॻे जेको घर आर्डर वेंदो हो त उहो आर्डर पूरो, हाणे मां जॾहिं चवां त मां लहां ई नथो, असां वारो वाइदो ईअं थी या त सॼी ज़िंदगी हथु खणी वेंदो या चवंदो त हर साल अचे। असां वारो वाइदो थी सफ़ा पोयों ओ हूलर जीअं पत्थरनि जे मथां डांबर ऐं हूलर, या त रोड पको या वरी रोड। असां त खणी क़िस्मत सां था अचूं, छा बाबा क़िस्मत सां आया हूं इन रोड सां, पोइ बि दुआ ॾींदा था अचूं। तव्हां त सुबुह शाम अचो, तव्हां त दुआउनि जा अंबार ॾींदा हूंदव। ॻाल्हि हुई न त साह थो वञे हवाई। हल भला रोड पत्थर त तव्हांजे वस न आहे, भला बबूर कपिणू त तव्हांजे वस न, किन सफ़ा बाहूं बि कमु नथियूं कनि, हेॾे बि नथो वञा, वरी कावड़ कंदो, बसि दुरूद शरीफ़ पढ़ो।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। रात ते मते जिए जो मेहमान आयो तवज्जो कर मेहमान तो चवे मुके सामान भी कीमती आ मोट पैसो भी आ मां रात रांद में सुबह जो सागे पंजे हज वारे सफर ते हलियो विंदो होयो भी पोड़ो पुट भी हिकु होयो भी पोड़ो पुट भी जने जो पैसन जी गाल बुधाई तने त चवंदान ईमान मेहमान वा ईमान ईमान मेहमान वा जने जो पैसन जी गाल बुधाई होयो भी पोड़ो पुट भी हिकड़ो यार जी नियत खराब थी वही यार जी नियत मज़ो तने या रब तो चवई महबूब भी चयो थी जेका गाल ज़बान ते हुजई उहा अंदर भी हुजई अंदर एक बाहर भी उनके पक्को मुसलमान महबूबा मुस्तफा करीम फरमायो अल्लाह खिलाओ एड़ो दौर मुझे मजे में तो मजे मताई दो अल्लाह खिलाओ फिल अलानिया वल आदाओ फिसर मां तना क्या मजू निशानियों बुधाई कोन न पासे दे न विवा उनवान मुझो निकाह वा शादी पर विच ते नियत वारी गाल जो आई तने तो बुधाई वणावा सही फरमाया मुझे उम्मत जे मथो एकड़ो दौर इंदो अंदर एकड़ो हुंदो बाहर हले तो कि न हां वा वेठो आ सोने खान मजीदाने में परयो हमरा अचे तो पियो 120 स्पीड ते गारियूं ॾींदुसि जॾहिं वेझो ईंदो अल्लाह हयाती ॾेई वॾी हयाती थी हाणे तुंहिंजी ॻाल्हि हले पई सदको अञा उहा ॿुधाएसि बि त नी ख़बर पवई त ॻाल्हि हलेसि कहिड़ी पई दुआ पोइ ॾेसि या ॿियो पासो इहा हाल अॼु हर को ॼाणो आहे हो चूता न शैतान तोखे चूत करे छॾियो आहे तूं दुनिया बि तबाह थो करे आख़िरत बि तबाह तवज्जो कर उन शख्स पैसनि जी ॻाल्हि जो ॿुधी उन जी नियत में खराबी अची वई सोचे तो अलाए कहिड़ो परदेसी कंहिंखे पतो पवंदो छो न इहो मेहमान मारे करे पैसो भी कब्ज़े में कयां सामान भी कब्ज़े में कयां यार ॿिए खे ख़बर त न पवंदी पर जंहिं मेहमान मोकिलियो आहे तंहिंखे ख़बर ज़रूर पवंदी इन्नहु अलीम बिज़ाति सुदूर तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर तो कुल्लिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर हिनन खो लिकाई देना हुनन खो त रब खां था अल्लाहु अकबर हो तो बेजे लाए खड खोटे पियो हो त हां जेको बेजे लाए खड खोटींदो वो पाण खड में किरंदो कि न अली नवाज़ वारे वाह को टपी विंदो हाँ इते पाण किरंदो न खड खोटींदो कर उन जे करे मां तोखे मिसाल तो ॾिनी वञा नियत जे हिसाब जे लिहाज़ सां वाक़ियो तो ॿुधाई वञा ॻाल्हि काथों खुली हुई नियत या थई त मां पराए बच्चे खे लोड़ाईंदुमि नियत या थई पराए न्याणीअ खे लोड़ाईंदुमि यादि रखजांइ पंहिंजा बच्चा लोड़ाईंदे इन तो ॻाल्हि खोली अदरा जो टाइम थो उनके पक जारण जे लाइ मेहमान के चवे तो दिल जाए कर यार कोई भो भोलो कोने सुकून सा सुमी पव मेहमान के चवे तो मता भो थई हिकड़ो पुट आयो भी तो सा गॾु रहाया थो मता अकेलो भो थई मुके हिकड़ो ही पुट आयो भी तो सा गॾु रहाया थो इहो ही तो सबब थई पो न बुरी नियत जो इन ये सोचो अदरा जे टाइम ते मेहमान मारे करे खड खोटे
करे लाश पूरे छॾींदोमांसि न को अॻिलनि खे ख़बर न को पोयनि खे ख़बर ॻोठ वारा जो पुछा कंदो चवंदोमान महिमान सवेर हलियो वियो न तू सिटियूं पंहिंजे हिसाब सां सिट पंहिंजे हिसाब सां फैसला कर पर फैसलो हुन जो कंहिंजो हाँ वा वयमकुरून वयमकुरुल्लाहु वल्लाहु खैरुल माकिरीन माण्हुनि जा फैसला न हलंदा अल्लाह जो फैसलो हलंदो वा अल्लाह कीअं पोइ बुरी नियत जो नतीजो ॾिसी वियो मिसाल सॼे पासे ॾो महिमान सुतला खॿे पासे ॾो तव्हांजो सॼो हे थींदो मुंहिंजो सॼो सॼे पासे ॾो महिमान सुतला मिसाल खॿे पासे ॾो पुटु सुतला हो त महिमान जी खट ॾिठियूं वियो सोचे पोइ जीअं जो महिमान जे खट ते ईंदो हुन कात तिखो करे छॾियो हुन कात पर कात खे काॾे हलाए उहो हो इब्राहिम नबीअ जे कातीअ खे पत्थर ते हलाए पियो बचड़े कचरी खल इस्माइल जे निड़ीअ ते न पियो हलण ॾे उहो केरु आहे खूह में उछलायल सोने यूसुफ खे तख्त ते विहारे बादशाह पोइ बणाए उहो केरु आहे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के बाहि जे विचारा में पीघे में कीअं लुटाए पियो अल्लाहु अकबर गाल वधंदी वेंदी डिगी थींदी वेंदी छाड़ कर करे मां पंहिंजे गाल ॾे मोटी अचां जंहिं टेम ते अदराज टेम ते हिन जे अचण जो टाइम होॾे रब खट तब्दील कई आहे हिन जे अचण वारो टाइम निंड न पई अचेसि उतरी खयूं बीठी मेहमान के भी पेशाब लगो हिन जे पुट के भी पेशाब लगो ओ छोकरा छॾियो अब्बा चुप करे न क्यों बाबा साईं चुप करे थोड़ो भी लुड़ बखेड़ो कंदो न सॼो ई बयान जो मज़ो हलियो वेंदा बाबा साईं चुप करे अल्लाहु अकबर जीअं जो नज़र कई पुट भी पेशाब ते निकिरी वियो मेहमान भी पेशाब ते निकिरी वियो उथिया त पंहिंजे खटन तो मोटी जो आया त खटा मटिजी वयूं केर हो इहो खट मटाइण वारो केर हो छाजो नतीजो इल्लमल बिनियात नियत जो दारो मदार पुट मेहमान जे खट दे हलियो आयो मेहमान पुट जे खट दे हलियो आयो हो जीअं जो काती कात तिखो करे रखियो है अदरा जे टेम ते जीअं जो आयो अल्लाह पर हुन त समझो त मेहमान यार हो मेहमान न हो तुझो पुट मेहमान वा हो तो मेहमान न हो अज तुझो पुट मेहमान यार ॿियो को कोएसा पीउ खे केॾो सदमो थिया पर अल्लाह हुनजे नियत जो नतीजो ॾेखारियो ॿिए जे हथ खां न कोहरायसि जीअं जो मेहमान जे खट जे लिहाज़ सां आयो मेहमान त कोन हो काती टिकियूं कयूं आयो पाचंदो वियो पुट जे निड़ीअ ते काती जो हलाई पुट खां दाह निकिरी वई तल पुट जे निड़ीअ ते जो काती हलाई पुट को दाह निकरी वई पुट जे दाह जे करे मेहमान कयूं मेहमान भी रड़ियूं कयूं रंदे गोठ वारा भी आया नजर जो कंता त शाम आजराया ॾिठूं त यार ने गुसालियो उन जे हथ में काती रत में लटा भरा पिया अथसि मेहमान पयो थो रोए मेहमान पयो थो दाहूं करे पुछा तो करे छा ॻाल्हि छॾे त ख़बर छाजे करे तो मेहमान रोए पान रोई करे चवे तो ॿिए जो कुसूर न आहे कुसूर मुंहिंजे नियत जो मां पाण खे चवां
मां पैसनि जी लालच कई रोई पोड़ो चवे पियो मां पैसनि जे लालच में मुंहिंजी नियत ख़राब थी वई मुंहिंजी सोच ख़राब थी वई मुंहिंजी दिल ख़राब थी वई मां त पैसनि जे करे महिमान जे कोण जो इरादो कयो पर उन साॻे खट ते पुट खे सुमारे करे अल्लाह मूंखे ॿुधायो कि तुंहिंजी नियत ख़राब ख़राब नियत जो बदिलो ख़राब मिलणो आहे हे थोड़ो जुमलो बुध जाए कदे कदे दिल न कंदो आ कदे कदे वरी डर ॾेई छॾींदो आ इशारो कया नौजवान सॼो नी फेसबुक हलाइन था सुबुह खां वठी करे हिकड़ी ख़बर ॾिठी हूंदव जंहिं 24 कलाक सिंध में बेहयाई बुछड़ाई ओ आम जाम पखेड़ी अॼु उनखे सज़ा मिली आहे जो हुन जा फ़ैसिला अल्लाहु अकबर तवज्जो तकर जेकरे पंजे बेजे पुट जे लाइ बुरो सोचई नतीजो तोखे ॾिसणो पवंदो बेजे न्याणीअ जे लाइ बुरो सोचई नतीजो तोखे ॾिसणो पवंदो अॼु यार इहा हालत लॻी पई आहे मूंखां वधीक सियाणा समझदार वेठा हो ठाहिण वारा घटि थई ठाहिण वारा घणा थई चंदोसे मोट 4 पुट वेठा न को संग ॾियण जे लाइ तयार न आहे वजकर तुझे पुटन के संग नथो मिले पो थोड़ो हिन थाव के पाक करना से मुझे न्याणी वेठी न को वठण जे लाइ तयार न आहे बाबा पो थोड़ो हिन थाव के साफ कर पो ॾिसंदो त मुझे पुट के कोई न तो दे मुखो कोई न्याणी न तो वठे पो ॾिसंदो बे जे पुट जो फलाणी जात जे कम थे तो बे जी न्याणी जी मिट्टी थे थी उते वनी पहुचंदो हुनन के एड़ियूं सूरतूं पढ़ाइंदो जो अल्लाह पनाह दे अल्लाह ओ मुसलमानो तवज्जो क्यों अल्लाह सही सलासा समूरन मुसलमान के सही समझ नसीब फरमाए आमीन त चओ ओ घोट जा वडड़ा तवज्जो कर ओ घोट जा वडड़ा तवा जे मथो या जिम्मेवारी ये तवा मिट्टी अख में उनन सा मोहब्बत पा रखो उनन जे न्याय वठण काग में तवा जी सिक मोहब्बत भी हुई उन जो खिदमत भी कंदा होयो पर न्याणी निकती वा सागी खिदमत मटजी वई आवाज असा छा चंदाऊ हली अब्बा कम टपाए कम निकतो वो झुमरो वेठो तो कोने आवाज कम निकतो न बाबा साईं या न्याणी वठण पंहिंजे पुट जे निकाह में आणणो इहो घड़ीअ जो कम न आहे ॾींहं जो कम न आहे महीने जो कम न आहे इहो त ज़िंदगीअ जो कम आहे हे छा थो चए अल्लाहु अकबर ओ घोट जा वडड़ा अवल मां ब जुमला तवा के चवा वरी न्याणीअ जे वडड़न के भी ब जुमला चवंदम मां घोट के भी अर्ज रखंदम उन न्याणीअ जे लिहाज़ सां भी बटे मां जुमला अर्ज रखंदम अल्लाह मूंखे भी अमल करण जी तौफीक अता फरमाए हे तवा जो बच्चो इन जे घर जे आबाद करण में वडड़न जो वडो हथ हूंदो वा पुट जे घर आबाद करण में अब्बे जो हथ हुंदो पुट जे आबाद करण में अम्मा जो हथ हुंदो तेकरे पी माओ सीनो कुशादो धारींदा तकरे बच्चन जा घर गेरा आबाद न थींदा अवा सही ता पाण छा चंदा हो ऐं घरन जे आबाद करण में मर्दन को वधिक औरतन जो हथ हुंदो आवा घरन जे ता छा चंदो बा मर्दवा जंग वासी छा चंदो जजा मर्द के काई खबर पो जे करे औरत फडे सडे वारी गाल भी लिकाए विंदी त मर्दन तई फडो सडो हां सही अल्लाहु अकबर तवज्जो तकर ओ वडड़ा अल्लाह जो वास्तो तव जय पंजी न्याणी गुलाब जो कुल कढी करे तवा दे हथ ते दुनिया जेका पी माओ छडे करे तवा दे घर आया जेका भार छडे करे तवा दे घर आया अबे मां जा सुख छडे करे भार भेनरन जा नखरा छडे करे तवा दे दर ते आया तवा के नथो जुगाए उनके दुश्मन समझो उनके जरी आयो उन सा तवा नाक कयो याद रखजो अज
अज पराई न्याणी तवाजे दर ते आई सुभाणे तवाजी न्याणी भी पराए दर ते वेंदी अब आए कि ना अज पराई न्याणी तवाजे दर ते आई सुभाणे तवाजी न्याणी भी पराए दर ते वेंदी अब बस सही ये मुझे ख्याल कर ओ मुसलमान मावा के अर्ज कर आयो अल्लाह सही मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवा के रब सही अमल जी तौफीक अता फरमाए अगे वडड़ा बैठान तवज्जो क्यों वडड़ा बैठान अगे जंते मते न्याणी पढ़ाईंदास कुछ वडन सा कचारी कभी कुछ नंडन सा कचारी कभी नमाज जा बयान थींदा रहंदान तौहीद जा बयान थींदा रहंदान तिलावत जो फजीलतूं समूरियूं गालियूं थींदियूं रहंदियूं अज सुन्नत निकाह जो प्रोग्राम दिल चवंदी आ तो न मौजू जे लिहाज़ सां भी जरूर गालियूं कजन कणक जी मौसम होंदी आ त कणक पोख भी आ वोण जी मौसम होंदी त वोण पोख बाबा ये ना को निकाह जो उनवान आ त दिल चवे थी त निकाह जो पो हिय थींदो आ शादी वारा जेके जलसा थींदा न उते छड़ा ख्याल करे वेंदा त मन मौली साहब को असां जी भी पारत करे वरी चुप थी ला छा कया मां भी केड़े पासे दी आवाज आई ऐं वडड़ा भी चवंदा आहिनि त निकाह शादियुनि जूं ॻाल्हियूं त कयो पर शोरनि खे बि त सुधरण जे लाइ चओ न अब ये ॻाल्हियूं आहिनि तवज्जो कर हे त मां फ़क़त हिकिड़ो इशारो कयो मां अल्लाह सही सलामत जी तौफीक अता फरमाए तवज्जो करो घोट जा वडड़ा अब जेका पीर मां जे घर में शहजादी थी रहंदी आहे न अखिन सा तजर्बा थियल अखिन सा जेका पीर मां जे घर में शहजादी थी रहंदी आहे शहजादी पीर मां जे घर में हूंदी पर हो घर त ॿियो आहे अबे जड़ो सुख मता वरी न मिले अम्मा जड़ा अंगल मता वरी न मिलन मां पंहिंजे अखिन सां भी ॾिठो हूंदो अवां के बिन गाल जो तजुर्बो हूंदो जेका गाल कवण चवण चाहियां तो उन गाल ते नजर कर अबे जे घर में अम्मा जे घर में जे न्याणी जा लटा थोड़ा पुराना थींदा न्याणी लटा कोन पाईंदी हुई जेकॾहिं न्याणी जी चोपल थोड़ी पुरानी थींदी हुई न्याणी चोपल जे वेझो को न होंदी हुई अल्लाह अकबर जॾहिं सागी न्याणी त ॿिए हंधि पाण जी वई सागाई पुराण लटन के टोपा ॾेई पाए पई मां न दुखन मंज़रन दे नथो वञा दर्दनाक ॻाल्हियुनि दे नथो वञा ओ मां ॿुधाव त सही हेड़ा लटा त पीउ मां वटि कोन पातई हेड़ियूं चोपलियूं त पीउ मां वटि कोन पातई मता धीअ खे इहो यकीन हुजे त ओॾे अंगल मञण वारा हुया ओॾे अंगल हितड़े एड़ो अंगल कंदम त जुमलो इहो मिलंदो त इहे नखरा पिणे माने सां कर हिते औलाद वारा बैठा हो पुटन वारा भी बैठा हो न्याणियुनि वारा भी बैठा हो मां भी पुट पढ़ायूं वेठो आ मां भी न्याणियूं पढ़ायूं वेठो आ मां भी नानो भी आ मां भी ॾाॾो भी आ अल्लाह जो वास्तो अथव ओ घर में पढ़ंदड़ मुसलमान मां नौजवाननि खे हिकिड़ो जुमिलो ॾुख मां चवंदो आहियां असांजे नौजवान खे ॻाल्हि सम्झ में काई कोन ईंदी आहे असांजे नौजवान जो ब्लड प्रेशर हाई लॻो पियो हूंदो आहे मानीअ खे थोड़ी लेट थी वई 2 मिनट लेट मस थींदी बस ब्लड प्रेशर हाई थींदो तलाक 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 तोखे ख़बर आहे तूं हिन तलाक जो बरस्ट जो हयो उन जो नतीजो छा निकितो लटो स्त्रीअ में सड़ी पियो स्त्रीअ में लटो सड़ी पियो तलाक 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 यार बोल में लूण वधीक पइजी वियो जेकॾहिं खंड चौहे में विसरी वई तलाक तलाक तो तलाक चई छॾी तोखे पतो कहिड़ो हो करीब 15
साल किया दाज गडो कयो तोखे पतो करो मिस्किन पंजे न्याणी जो दाज किया गडो कयो अज 700 दिहाड़ी आओ 7 से कमाइण वारो पंजे बच्चन जी भी कंदो 7 से कमाइण वारो विहावन जी भी कंदो मौतन जी भी कंदो 7 से कमाइण वारो पुटन जे लिहाज़ सां भी सोचींदो 7 से कमाइण वारो न्याणी जे दाज जो भी सोचींदो जो कहीं वटे थोड़ो पैसो कदे अबो वेचारो कदे मां वेचारी न्याणी जे लाइ पेटड़ी पर पिया गॾु करे वठी आयो कदे छेलो पालियो कदे बकरी पालियो छेलो खपाए करे न्याणी जे लाइ लटड़ा वठी ईंदा कदे को ढोर खपाए करे न्याणी जे लाइ ज़री सोन ठाराईंदा 5 साल जिंदगी पाण नवा लटा न पाईंदा चवंदा इहो बि न्याणी जे लाइ कयो ओ नौजवान अॼु मावा खे अर्ज़ करण तो के केरो पतो तू तलाक जो लफ्ज चई करे हुन गरीब जी दिल वढे छडिया उन अबे को पुछा त पाण पुराना लटा पाए न्याणी जो लो कदे हिकड़ो वगो पोती उचे कदे ब वगा पोती उचे उन अबे को पुछा त पेटी तू किए वती अबे को पुछो त कर न्याणी जा थाव तो किए वता अन्या जे कदे मानन बे पासे न वया छड़ो हिकड़ो पासो बुधाया न्याणी चेते मते अबे मां जो घर छडियो हुंदो यो त ॾाढो दुखो मंजर हुंदो वा न्याणी जे अब्बे जे घर छॾण वारो दर्द असां मर्द न समझंदासीं उहा अम्मा समझंदी आहे केर अम्मा समझंदी आहे कुरान तो फरमाए वहन ला वहन कुरान तो फरमाए अम्मा दुखन जे मथा दुख बर्दाश्त कंदी आहे अम्मा तने तन्यारी चवंदी वन ओ मुंहिंजा अल्लाह चते मते मां बे जो घर छॾिया तने तन्यारी चवंदी आ ओ मुंहिंजा अल्लाह चते मते मां जो घर छॾिया पोइ ते मते अपो तबार मेहमानन सां हूंदो पर मामा जे भाकुर मां जुदा थिया न्याणी चवंदी आ अम्मा जो अजरक मां जी पोती मुंहिंजे मथां शाम हुजे अम्मा जो आखिरी भाकुर नसीब थे तो के न पोए भाकुर जी केड़ी खबर अम्मा जे भाकुर वारी अम्मा जे प्यार वारी अम्मा जे पोए चुम्मीअ वारी तो के केड़ी खबर वहा जकरे पुछा करनी थी न्याणी को पुछा कर हां अल्लाह जाने तो जेकरे वाक़यात रे वना महबूब जी न्याणी बीबी फातिमा जे विछोड़े वारो मंजर दुखियो वा कदे पढ़ तो सही ना आका संजे घर जा आका संजे न्याणी जो गालियों पढ़ तो सही जडे बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंजे अब्बे जो घर छडे पई अम्मड़ न हुई उन टेम ते उन मां फातिमा को तो पुछा कर अम्मा यो मंजर केडो दुखाई अल्लाहु अकबर ओ नौजवान अल्लाह जो वास्तो दे न वठींदो कर पराए बचन के गरीब जी दिल के न वठींदो कर मिस्किन जे दिल के टुकर टुकर न कंदो कर ओ पराए न्याणन के तलाक ॾियण वारा ओ पराए पुटन जा घर फिटाइण वारा यार नाराज न थी जाए मुंहिंजा लफ्ज़ अणावा हूंदा थी बिन जे बच्चन जो खैर घुरंदे तुझे बच्चन जो खैर थींदो मां अर्ज़ थकिया ओ वडड़ा परायो पीउ माओ जेको जुदा कयई न हाणे पीउ थी ॾेखार सवरा पीउ थी ॾेखार सस अमड़ थी ॾेखार पोइ मुंहिंजा ॿिन्ही हथनि सां तोखे सलाम मता उते कमकार न कयो हुजे खोड़ पी मां वटि सिकी लदियूं वीचारियूं न्याणियूं ऐं हीअं बि थियो अथव पीउ मां वटि ॿार जेॾो सिकी लदो हूंदो आहे वरी उनखे अलाए जो ओॾा ई ॾुख मिलंदा तॾहिं त मां वॾड़नि खे चवंदो आहियां न्याणी पखी परदेसी थी उॾामी हली वेंदई पतो ई न पवंदई पुट बि तोजा थी पर कुझु न्याणीअ जी पारत थी
मां नथो चवां महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणीअ जे लाइ वॾी भारत कई आहे। ओ वॾड़ा तवज्जो कर, मां वाइदो पूरो करण वारो। पर आई न्याणीअ जो इज्जत जो ख्याल कर। मता हुन पंहिंजे घर में कमकार न कयो हुजे, उन न्याणीअ खे मता बोहारीअ जी ख़बर न हुजे, अञा मता मानी पचाइण जी ख़बर न हुजे, मता अञा बोड़ चाढ़ण जी ख़बर न हुजे, मता लटनि जे इस्त्री जी ख़बर न हुजे, ऐं तूं पयो वढेंसि उठ जेॾी थी आहे। न मानी माणे सेखारियई, न पाणी, न तोखे लटो, न चांहि तोखे माउ सेखारी। तूं जो ॿुधंदी पर पंहिंजे तन्हाईअ में वेही करे जेको रोअंदी न, इहो रोअण ॾुखियो। तुझे ॿुधंदी बर्दाश्त कंदी, माउ सां नखरा कंदी आहे, न्याणी माउ सां नखरा कंदी आहे, ससु सां न्याणी नखरा न कंदी आहे, पुट माउ सां नखरा कंदो आहे, ॼाठो ससु सां नखरा न कंदो आहे। अल्लाह जो वास्तो अथव, अल्लाह जो वास्तो अथव। माउआ खे अर्ज़ कयूं थो वञा, पुटनि जो बि हक़ आहे त न्याणियुनि जो बि हक़ आहे। तो इंशाअल्लाह बच्चन जे शादियुनि जे मौक़नि ते अल्लाह जो क़ुरान पढ़ाए। हाँ, बच्चन जे शादियुनि जे मौक़नि ते अल्लाह जो, हाँ ॿुधो, बुज़ुर्गनि लिखियो आहे अल्लाह जे क़ुरान जे सदके फ़ाइदो छा पवंदो आहे। असां जेकड़ो मोल साहब बुज़ुर्ग आहे, तव्हां बि ॿुधो, फ़ख़्रे सादात हर साईं सैयद हबीबुल्लाह शाह साहब गुलाम रसूल जो सुञाणे चङी तरह दोस्त आहे। हर साईं हबीबुल्लाह शाह साहब फरमाईंदा त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उन चयो साईं अल्लाह मूंखे 4 पुट ॾिना हा। तवज्जो कर, अल्लाह मूंखे 4 पुट ॾिना हा। पहिरें पुट जे ॼमण ते बि क़ुरान पढ़ायो, हुनमें ॿिए जे पुट जे ॼमण ते बि क़ुरान पढ़ायो, में वाइज़ करायो, में 3 पुटनि जे ॼमण ते क़ुरान जो वाइज़ करायो, में कुझु हुयो। चौथे वारे सदाई इंसान हिकु जहिड़ो न हूंदो आहे, गुरबत हुई न कराए सघियो। चइसि क़ुरान जे वाइद जो नतीजो इहो निकितो, 3 पुट हो हाफ़िज़ थिया आहिनि, चौथों हाफ़िज़। पोइ जेकॾहिं क़ुरान पढ़ाइबो शादीअ में बरकत न पवंदी छा? छॾियो हिननि दौलनि खे, छॾियो शैतान जे रस्मनि खे। हा, गंज थी वियो आहे, शैतान खे ॾाढो राज़ी कयो आहे। कुझु होॾे बि वरो, कुछ होदे भी। रब फरमाए तो वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। अल्लाह फरमाए मिट्री माइटी जे बारे में रब खों डिजो। महबूब फरमायो सिल मन कता का। आका फरमाइन था मज़ो तड़े अगलो टोड़ियई तू गंढेस, अगलो टोड़ियई। अज मां सफ़ा सिधो हलियो आ, आवा तव्हांखे बि गुमराह न थिया हूंदा, पर जुमला चयूं थो वञा। छा बाबा जुमला चयूं थो वञा, रब ॼाणे थो मुंहिंजी हिन जमा सां अल्लाह जे रज़ा ख़ातिर मोहब्बत हूंदी आहे, ऐं तव्हांजी बि मूंसां चओ त अल्लाह जे रज़ा ख़ातिर। अल्लाह ॼाणे थो खोड़ वीचारा पोड़ा फोन ते ॻाल्हाईंदा आहिनि, चइसि असां वाइद राति जो ॿुधंदा आहियूं, पोइ सुम्हंदा आहियूं, दुआऊं ॾींदा आहियूं। मजो तव्हांजे दुआउनि जे करे त हलूं था, न त असांजा लक्षण अलाए काथे तव्हांजे दुआउनि जे करे। चइसि असां ओ निमाज़ में बि रोई सॼो दुआ घुरण वारे टाइम ते रोअंदा आहियूं। मां चयो बसि इहा दुआ या त इंशाअल्लाह बेड़ा पार। बाबा साईं तो असांजी मोहब्बत क़ुरान जे सदके आहे, क़ुरान जे सदके आहे, क़ुरान जे सदके आहे। हाणे त मोटी अचूं, छॾियो रीतियुनि रस्मुनि खे, छॾियो ॿियनि मुसीबतुनि खे, उन्हनि जे करे नतीजा केॾा ग़लति था निकिरनि। अॼु मूंखे हिकिड़े दोस्त, मां हेॾे अची जलसे ते चाबो, मूंखे हिकिड़े दोस्त वीडियो मोकिलियो, मतां हिन में हुजे बि सही। शादीअ जो मौक़ो आहे, ईअं छोकिरो नशे में टुना फ़ैर थो करे पियो, पतो तॾहिं पियो जॾहिं घोट अलाए केरु वेठो आहे, उनखे जंग में गोली लॻी। हा वाह साईं, हुन सां मुक़ाबिलो कंदासीं त नाराज़ त थींदो। हा वाह साईं, पंहिंजे ई ज़िले खैरपुर जो मिसाल थो ॾियां, ॻोठ न ॿुधाईंदोमांइ, ज़ात न ॿुधाईंदोमांइ, रब ॼाणे थो। नेट फेसबुक अख़बारनि में आयो, टीवियुनि ते बि अची वियो, 2 पुट अथसि, पोड़ो आहे, पाण बि पोड़ो, घरवारी बि पोड़ी, आसरो बि कोई कोन्हे, पर हुन ज़ुल्म जी बि इंतिहा कई, रागी घुरायईं, शराब कबाब अलाए केरु हा, छड़ो फायरिंग शराब हा। अल्लाह अकबर, अलाए छा ते कावड़ियो, ईअं जो फायरिंग थी पतो ई न पियो, 2 घोट उते जो उते फोत थी विया। ओ जेके मोड़ पातल हा, जेके हार पातल हा, जेके मेंदियूं लॻल हा, टोप पातल हा, उहे सागाई कुल्हनि ते खया पिया।
न करेस मुकाबला, चवेस मां कमज़ोर तू ॾाढो। ऐं जेकॾहिं रब तोखे बच्चन जूं ख़ुशियूं अखियुनि सां तो ॾेखारे त तूं शुक्र कर, रब मां लाइक़ु न हुयो मैं पर मूंखे बचड़नि जूं ख़ुशियूं अखियुनि सां ॾेखाराई। मां नौजवान घोट खे मर्द तो रखां पियो, घोट तुंहिंजे मथां घरवारीअ जो बि हक़ु आहे, तुंहिंजे मथां घरवारीअ जो हक़ु आहे, पर पीउ माउ जो हक़ु मथे आहे। जंहिं पीउ माउ जे दुआ जे करे रब तोखे नंग ॾिनो आहे, रब तोखे घरवारी ॾिनी आहे, हुन घरवारीअ जे करे पीउ खे न रुआर जाए, माउ खे न रुआर जाए, पीउ माउ खे न तड़पा जाए, उन्हनि जूं दुआऊं खटिजाइनि, दुआऊं खटिजाइनि, दुआऊं खटिजाइनि। पीउ माउ जो दुआऊं गॾु थी तोसां अल्लाह गॾु, पीउ माउ जो दुआऊं गॾु थी तूं आबादी आबादा। अल्लाह साईं हिन शादीअ खे खाना आबादी बणाए, अल्लाह साईं हिन शादीअ जा असरात पूरे ॻोठ वारनि महले वारनि जे मथां रब साईं नाज़िल फरमाए। अल्लाह समूरनि खे इहा तौफ़ीक़ ॾे त ख़ुशीअ में अल्लाह जो क़ुरान पढ़ाइजे। अल्लाह साईं हिन जोड़े खे आबाद फरमाए, शाद फरमाए। अल्लाह साईं हिन खे नेक सालियो औलाद नसीब फरमाए। प्रोग्राम हलंदो पियो, जलसो हलंदो, अल्लाह जेको मुखों चवरायो उहो बि क़बूल फरमाए, जेको पछाड़ीअ ताईं अवां आलमन को ॿुधंदव रब उहो बि मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।